नाज़रीन चेल्हार में तालीमी जागृता प्रोग्राम मुनक़द कियो वियो। इन हवाले सां पेश आहे आबिद लोंगाणी जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं ॻोठ सूराम में, जिते सूराम यूथ फोरम पारां तइलीमी जागृता प्रोग्राम कोठायो वियो आहे ऐं हिते जेकी आयल महिमान आहिनि ऐं हिते शागिर्द आहिनि, उस्ताद आहिनि, उन्हनि सां कुझु ॻाल्हि ॿोल कयूं त तइलीमी जागृता बाबति उनजो छा चवणु आहे। यूथ फोरम ऐं मेहरान टीवी पारां अॼु ॻोठ सूराम में जेको ही ॿारनि जो तइलीमी जागृता प्रोग्राम रचियो वियो आहे, आउं जस ॾियां थो सूराम जे नौजवाननि खे जिन नंढड़नि पितकड़नि ॿारनि खे स्टेज ॾिनो, स्टेज ते ॻाल्हाइण जे लाइ प्रोग्राम रचियो आहे ऐं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर अहिड़नि प्रोग्रामनि जे लाइ गुज़ारिश कजे थी ऐं ख़ासि करे ही नौजवाननि खे तइलीम जे बारे में जेको जागृता ऐं स्टेज ते ॻाल्हाइण इहा तमामु सुठी रवायत आहे ऐं हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न आहे जेको स्टेज ते ॻाल्हाए। वॾी महिरबानी मेहरान टीवी वारनि ऐं दोस्तनि जी सहकार कयो। हमेशह इहो प्रोग्राम थींदा रहनि। असां चवंदा नौजवान शागिर्द भाषाऊं शागिर्दी आणी आहिनि, अॻिते आणनि ऐं मुआशरे में जेकी पोइ रहियल आहिनि उन्हनि खे तइलीम जे बारे में अॻिते आणनि। जीअं जेको सूराम यूथ प्रोग्राम माना इहो फोरम ते जेको इहो प्रोग्राम ॿारनि जे हवाले सां थियो, इन में असां एज़ ए आऊं हेडमास्टर GB रैली सूराम आहियां, मूंखे इनवाइट इन्हनि कयो ऐं असांजे ॿारनि खे इन्हनि पार्टिसिपेट कयो। जेके ॿार तमामु हिन में वधीक हिसो वठी रहिया आहिनि, इहे एजुकेशन अवेयरनेस इम्पॉर्टेंस ऑफ एजुकेशन जे बारे में जो कुझु थियो असां ॾाढा ख़ुशि थियासीं। इन में असां इहा चवंदा था जो प्राइमरी लेवल जा उस्ताद जेके सूराम जा आहिनि, उन खां अलावा मिडिल स्कूल में जेके उस्ताद बि पढ़ाए विया आहिनि, यकीनन उन्हनि जा इहे किरना आहिनि जेके अॼु असांजे साम्हूं अची रहिया आहिनि ऐं इन ते असीं इंतिहा ख़ुशि थियासीं। सूराम यूथ फोरम जे नौजवान जी तरफ़ां हिते तइलीमी जागृता प्रोग्राम ॻोठ सूराम जेको मुंहिंजो ॻोठ आहे उनमें रखियो वियो आहे ऐं गॾोगॾु मेहरान टीवी जे सहकार सां बि हुननि जी महिरबानी ऐं जेको नौजवान जेके ॿार आहिनि हिते मिडिल जा ऐं प्राइमरी जा नियाणियूं नंढा ॿारड़ा जेके पितकड़ा, हुननि जो हिकिड़ो कॉन्फिडेंस लेवल जेको हुननि में हिकिड़ो लिकियल हुन में जेको कॉन्फिडेंस बि आहे उनजे हवाले सां हुननि ॻाल्हायो, तक़रीबूं कयूं, टेबलोस पेश कया, ॾाढो भलो जस लाइक़ु आहिनि। हुननि जी महिरबानी। शामिल थिया ऐं तइलीम जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाईंदसि। तइलीम इंसान जी कीअं काए ऐं तइलीम फिंगे खां वठी क़बर ताईं तइलीम पिरायो। ही ॻोठ सतह ते वबा जे ॾींहंनि में जंहिं पाबंदी खे जेके मद्देनज़र रखंदे ट्यूशन खे बचा जा असूल एहतियात सां अॻियां रखी जेको प्रोग्राम करायो वियो ॻोठाणी सतह ते, उहो तमामु तइलीमी जागृता जे हवाले सां तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं अहिड़ा ई प्रोग्राम असांजे नए नसल जी जेका तरबियत कंदा आहिनि, हिननि ई प्रोग्रामनि ज़रिए ॿार खे इतमाद मिलंदो आहे, ॿार में अंदरि ख़ुदि इतमादी पैदा थींदी आहे ऐं गॾोगॾु उन्हनि ॻोठाणनि खे बि तइलीमी पैगाम मिलंदो आहे जेके असांजे थर जे हवाले सां जेका गुरबत जे लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़रे थी। फ़कीर सजाद सां गॾु आबिद लोंगाणी, मेहरान टीवी।